नाज़रीन तालसी रहियो पारस न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। रिपोर्ट पेश करे रहियो आहे मातली खां अशरफ अहवान। मातली शहर सूंहं विच में शहर मां गुज़रंदड़ फुलैली कैनाल मुख़्तलिफ़ इदारनि जी इंतिहाई दर्जे जी गुफ़लत सबबि पंहिंजी सूंहं विञाए वेठो। फुलैली कैनाल जे ॿिन्ही कपरनि जे रिहाइशी इलाइक़नि जो गंद किचिरो रोज़ानी बुनियाद ते म्यूनिसिपल कमेटी जे सैनिटरी स्टाफ फुलैली कैनाल में उछलण सबबि फुलैली कैनाल जे कपरनि ते गंद किचिरे जा ढेर लॻी विया आहिनि। बे पासे इरीगेशन डिपार्टमेंट अगोनिंड में सुतल हुजण सबबि मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो ड्रेनेज जो गंदो आलूदा पानी हेवी मोटरुनि ज़रिए फुलैली कैनाल में रोज़ाने हज़ारे लीटर उछलण सबबि आलूदगी ऐं माहौल खे तबाह करण सां गॾु फुलैली कैनाल जो पानी वापराईंदड़ लखे इंसाननि जानवरनि जी ज़िंदगियूं दाव ते लॻी वयूं आहिनि। पानी आलूदा थियण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं जंहिंमें साई हेपाटाइटिस समेत ख़तरनाक मोज़ी बीमारियूं तेज़ी सां पखिड़िजी रहियूं आहिनि। मुतअल्लिक़ा इदारनि जी ग़फ़लत जे करे लखे इंसान ऐं जानवर मुतासिर थी रहिया आहिनि।